उलमा जो सियासत में हुजणु लाज़मी आहे। हाणे जंहिं टाइम पाकिस्तान जी असेंबली जे अंदरि कादियानी जो जंहिं टाइम फ़ैसिलो आयो न, जंहिं टाइम पाकिस्तान जी असेंबली जे अंदरि हाणे कादियानी हो त पाण खे मुस्लमान छो कनि पिया। असेंबली जे अंदरि जिन जो कादियानी आया न, कादियानी जिन जो आहे त उन्हनि पाण खे इस्लाम मुस्लमान पेश कयो। हे ॾेखारियूं क़ुर किताब ॾेखारियूं, ॾिसो असां मुस्लमान आहियूं। हदीस ॾेखारियूं, ॾिसो असां हिन हदीस ते अमल कंदा आहियूं। इन टाइम जेको आहे बसि चंद उलमा जेको असेंबली जे अंदरि मौजूदु हुया, उन उलमा जो त जेको आहे असांखे अलाह ताला असांखे असेंबली में अहिड़ो कमु वरितो जो असां ज़िंदगी में सोचे न सघियासीं। मुफ़्ती महमूद जेको मौलाना फज़लुर रहमान जो पीउ हुयो, उहो उन टाइम असेंबली जे अंदरि मौजूदु हुयो। त कादियानी जंहिं टाइम इहो पंहिंजो मसइला खणी आया न, असां जेको आहे मुस्लमान आहियूं, इहा ॻाल्हि जंहिं टाइम खणी आया न, त असेंबली जे अंदरि सभु आलिम त न हुया न। भुट्टो साहिबु ख़ुदि चए पियो मां पाण बि हैरान थी वियुमि त हे मुस्लमान आहिनि, छो त क़ुर पढ़नि पिया, हदीस पढ़नि पिया। भुट्टो साहिबु बि परेशान थी वियो। उन टाइम ज़ुल्फ़िकार अहमद भुट्टो हुयो, उहो जेको असेंबली जे अंदरि हुयो। पोइ अची करे मुफ़्ती महमूद खे चईसीं हाणे तव्हां हिनखे काफ़िर करार कयो। ॾिसां मां बि ॾिसां, हे त मुस्लमान न लॻे। पोइ अची करे मसइलो आयो ख़त्म नबूअत ते। उन खां क़ुर पढ़ियो, कादियानी खां कादियानी क़ुर पढ़ियो, निमाज़ जो इक़रार कयूं, रोज़े जो इक़रार कयूं, हज जो इक़रार कयूं, हदीसुनि जो इक़रार कयूं, सभिनी शयुनि जो इक़रार कंदे 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 अची करे मसइले आया ख़त्म नबूअत ते। हाणे जेको आहे कादियानी पंहिंजो असली जेको रूप ज़ाहिर कयो। मुफ़्ती महमूद पुछियो छा तव्हांजो ख़त्म नबूअत ईमान आहे? चई न, ख़त्म नबूअत जारी आहे। भुट्टो साहिब खे चई हाणे ॾिस काफ़िर त ज़ाहिर थिया न भला। साफ़ लफ़्ज़नि में अलाह ताला जो फ़रमायो आहे, मा कान मुहम्मद व अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन। माज़अल्लाह जंहिं शरीयत जे मथां असांजो ईमान आहे, जंहिं शरीयत खे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आयो आहे, उहो रब ख़ुदि हिन ॻाल्हि जो इक़रार कराए थो नबी आख़िरी आहे, नबी खां बाद में नबूअत जेकी आहे ख़तमु आहे। त कादियानी कीअं चवंदा रिसालत जेकी आहे जारी आहे। इन खां बाद में भुट्टे साहिबु जेको आहे पाकिस्तान जे आइन जे अंदरि कादियानी खे काफ़िर करार ॾिनो। हाणे जेकॾहिं मौलवी साहिबु असेंबली जे अंदरि न हुजे हा, कादियानी तव्हां ऐं मां हिते गॾु हिते सिफ़नि में बीठा हुजनि हा, मुंहिंजो इक़रार हुजे हा त नबी खां बाद में जेको आहे रिसालत ख़तमु आहे, कादियानी हिते बीह करे चवनि हा न, नबी खां बाद में रिसालत जेकी जारी आहे। उलमा कमु अची असेंबली माण्हू चवंदा न साईं उलमा जो सियासत में छा। इहो सभ खां पहिरियां तव्हां ॻाल्हि ॿुधायो न, इहे जंहिं सभ खां पहिरियां इहो नारो हयो न उलमा जो सियासत में कहिड़ो कमु, हे मिंबर ते वेही करे ॻाल्हि कयां थो, सभ खां पहिरियां कादियानी इहा ॻाल्हि कई त उलमा जो सियासत में छा। उलमा सियासत में हुननि खे असुली आहे ख़ौफ़ आहे त हे जेके मौलवी अगरि सियासत में अगरि असेंबली में आया न, असांखे जेको आहे पोइ पाकिस्तान जे अंदरि जेको आहे मुस्लमान थियणु असांखे न छॾींदा, तस्लीम करण ई न छॾींदा।